बे पासे सूबाई वज़ीर इस्माइल राव पेट्रोल इशू ते वफ़ाक़ी सरकार मथां सख़्त तनक़ीद कई आहे। संदसि चवणु आहे त पेट्रोल डीलर एसोसिएशन जी हड़ताल जी ज़िम्मेवार इमरान सरकार आहे। इस्माइल राव जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं न घबराइण जो मशवरो ॾिनो वियो। अॼु पेट्रोल पंप बंदि कया विया आहिनि। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त नालाइक़ हुकूमत हर ॿिए ॾींहुं बहरान खे जनम ॾेई रही आहे। पेट्रोल पंप बंदि हुअण सबबि माण्हुनि जो कारोबार मुतासिर थी रहियो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे कराची में नजीब नाइट सां। नजीब आगा कजो, सूबाई वज़ीर इस्माइल राव बयान ॾिनो आहे, छा वधीक छा चवणो संदसि? जी बिल्कुल, सूबाई वज़ीर इस्माइल राव एक बयान ॾिनो आहे जंहिंमें चयो आहे त जेको पेट्रोल जी हड़ताल थी आहे उहो वफ़ाक़ी हुकूमत जी पॉलिसियुनि सबबु थी आहे ऐं वफ़ाक़ी हुकूमत जी पॉलिसी सबबु पेट्रोल जा जेके अघु मुक़ररु करण वारो मामिलो आहे उहो हींअर ताईं बि जेको आहे हल न थी सघियो आहे। जेतोणीकि पेट्रोल जा अघु तमामु घणा मुक़ररु कया विया आहिनि। हुन चयो त पेट्रोल बहरान जेको पैदा कयो पियो वञे उहो बि वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे उनजे पुठियां आहे ऐं अॼु पेट्रोल बंदि हुजण सबबु जेको आहे शहरियुनि खे तमामु घणी ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे ऐं पेट्रोल पंप बंदि हुजण सबबु जेके आम ट्रांसपोर्ट आहे उहा बि न हुजण जे बराबरि आहे ऐं शहरी पंहिंजनि कमकारनि सां या ऑफिसनि में न पहुची सघिया आहिनि, जंहिंजे करे मुआशी जेको आहे ॾुखियायूं पैदा थी थियूं सघनि। जेकॾहिं इहा हड़ताल कुझु ॾींहं अञा बि बरक़रार रही हुनजो त वफ़ाक़ी हुकूमत जी अहिड़ियुनि पॉलिसियुनि सबबु जेतोणीकि मुख़्तलिफ़ शोभा बि जेको आहिनि बहरान जे वटि चया आहिनि। हाणे जॾहिं पेट्रोल हिकु दफ़ो ॿीहर पेट्रोल जो बहरान थींदो ऐं पेट्रोल वधायो वेंदो त हर शइ महांगी थींदी, जंहिंजे करे आम माण्हू जेको आहे मुतासिर थींदो। हुनजो त हिन समूरी मुश्किलातुनि जो इहो ई हल आहे त हिन हुकूमत खे हाणे घर वञणु घुरिजे, छाकाणि त इहा हुकूमत मुल्क जे आम मामलनि खे संभालण में मुकमल तौर नाकाम वई आहे। ठीकु आहे नजीब, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील सां।